Hi friends, Assalamu alaikum. Today's topic is present perfect continuous tense. Present perfect continuous tense असां छा खे चवंदा आहियूं? Present perfect continuous tense उहो हूंदो आहे जेको असांखे को कमु जारी ॾेखारे मौजूदा वक़्त में, लेकिन उहो कमु कंहिं वक़्त खां शुरू थियल हुजे, यानी कंहिं अरसे या वक़्त खां शुरू थियल हुजे। सिंधी में सुञाणप आहे रहियो आहे, रही आहे, रहिया आहिनि, रहियूं आहिनि, लेकिन कंहिं वक़्त खां, मिसाल तौरु सुबुह खां, शाम खां, 2 ॾींहंनि खां, 3 ॾींहंनि खां या 2002 खां, यानी को वक़्तु लाज़मी असांखे ॿुधाईंदो। उनखां पोइ मेन वर्ब आहे असांजो प्रेज़ेंट पार्टिसिपल, यानी मेन वर्ब प्लस इंग फॉर्म, जंहिंखे असां फोर्थ फॉर्म बि चवंदा आहियूं। उनखां पोइ आहे असांजो हेल्पिंग वर्ब आहिनि हैव बिन एंड हैज़ बिन। ऐं टाइम खे शो करण जे लाइ असां सिंस ऐं फार यूज़ कंदा आहियूं। हैव बिन असां इस्तेमालु कंदा आहियूं प्लूरल सां, यानी आई हैव बीन, वी सां वी हैव बीन, दे सां दे हैव बीन, प्लूरल नाउन या प्रोनाउन सां इस्तेमालु कंदा आहियूं। उनखां पोइ आहे असांजो हैज़ बिन असां इस्तेमालु कंदा आहियूं ही सां ही हैज़ बिन, शी सां शी हैज़ बिन, इट सां इट हैज़ बिन, अली सां अली हैज़ बिन, सिंगुलर नाउन आर प्रोनाउन। यानी हैव बिन असां प्लूरल सां इस्तेमालु कंदा आहियूं ऐं हैज़ बिन असां सिंगुलर सां इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे ॾिसो असां सिंस एंड फार असां इस्तेमालु कंदा आहियूं सेकंड्स, मिनट्स, आवर्स, डेज़, वीक्स, मंथ्स, ईयर्स, यानी सेंचुरीज़। फार जे लाइ हिकु फार्मूलो आहे, यानी ॾिसो असां चयो आहे फार सेकंड सां, मिनट सां, आवर्स सां, डेज़ सां, वीक्स सां, मंथ सां, ईयर्स सां या सेंचुरी सां इस्तेमालु थींदो आहे। त ॾिसो हाणे सेकंड जेके आहिनि उहे मिली करे छा ठाहींदा आहिनि? मिनट्स मिली करे असांजा छा ठाहींदा आहिनि? हॉर्स मिली करे असांजा छा ठाहींदा आहिनि? डेज़ मिली करे असांजा छा ठाहींदा आहिनि? वीक्स मिली करे मंथ्स मिली करे ईयर मिली करे सेंचुरी। इन्हनि सां असां फार इस्तेमालु कंदा आहियूं। इन फार्मूले खे पंहिंजे ज़हन में रखी छॾियो त इंशाअल्लाह तव्हांखे फार जो इस्तेमालु करण लाइ ग़लती न थींदी। उनखां पोइ असांजो सिंस असां इस्तेमालु कंदा आहियूं कलाक सां। हाणे ॾिसो फार असां आवर्स सां इस्तेमालु कयो। आवर्स ॾींहं में 24 आवर्स आहिनि, लेकिन उहे कहिड़ा फोर्स आहिनि वी डोंट नो। असां कलाक तॾहिं यूज़ कंदा आहियूं जॾहिं असां उहो मुक़ररु वक़्तु ॿुधाईंदा आहियूं, जीअं 7 o'clock, 6 o'clock, 5 o'clock, यानी कलाक सां गॾु असां टाइम लाज़मी इस्तेमालु कंदासीं। जॾहिं असांजो टाइम जो ख़बर हूंदो त उन सां असां सिंस इस्तेमालु कंदासीं। उनखां पोइ सिंस असां इस्तेमालु कंदा आहियूं मॉर्निंग सां, इवनिंग सां, नाइट सां, टुडे सां। उनखां पोइ सिंस वरी इस्तेमालु थींदो आहे असांजो नेम ऑफ वीक्स, जीअं असांजो आहे मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्राइडे, सैटरडे एंड संडे, यानी कोई बि असांजे वीक जो नालो हुजे उन सां गॾु असां सिंस इस्तेमालु कंदा आहियूं। उनखां पोइ नेम ऑफ मंथ्स, कंहिं बि महीने जो को बि नालो हुजे उन सां गॾु असां सिंस इस्तेमालु कंदा आहियूं। लेट्स सपोज़ अप्रैल। उनखां पोइ एग्ज़ैक्ट डेट, यानी कोई बि असांजो मुक़ररु तारीख़ हुजे उन सां बि असां सिंस इस्तेमालु कंदा आहियूं, जीअं असांजो आहे 25 दिसंबर। उनखां पोइ साल, यानी मुक़ररु साल, यानी साल कहिड़ो आहे उहो बि ॿुधाए त असां सिंस इस्तेमालु कंदासीं, जीअं असां चऊं सिंस 2002। हाणे ॾिसूं असां एग्ज़ाम्पल को जुमिलो कीअं असां जुमिलो प्रेज़ेंट परफेक्ट टेंस में कंदा आहियूं। पहिरियों नंबर असांजो जुमिलो आहे मां सुबुह खां वठी अख़बार पढ़ी रहियो आहियां। हाणे ॾिसो जेको आहे हाणे प्रेज़ेंट कंटिन्यूस वांगुरु ई जुमिलो आहे, लेकिन इन सां गॾु असांजो टाइम फ्रेज़ लॻियल आहे। जॾहिं टाइम फ्रेज़ असांजे प्रेज़ेंट परफेक्ट टेंस में लॻी वेंदो आहे, प्रेज़ेंट कंटिन्यूस में, उहो असांजो प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूस टेंस थींदो। जीअं मां सुबुह खां वठी अख़बार पढ़ी रहियो आहियां। जेकॾहिं असां सिंपली चऊं मां अख़बार पढ़ी रहियो आहियां त उहो असांजो प्रेज़ेंट कंटिन्यूस थींदो। इन सां गॾु असां सुबुह जो टाइम ॾिनो आहे, शाम जो ॾिनो आहे, 5 मिंटनि खां वठी हुजे हा, यानी टाइम जो इस्तेमालु हुजे हा, त पोइ असां इनखे प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूस चवंदासीं। लेट सपोज़ मां सुबुह खां वठी अख़बार पढ़ी रहियो आहियां। इंग्लिश में थींदो आई हैव बीन रीडिंग न्यूज़ पेपर सिंस मॉर्निंग। वरी इन जुमिले खे असां नेगेटिव में चेंज करूं त असांजो जुमिलो थींदो मां सुबुह खां वठी अख़बार न पढ़ी रहियो आहियां। आई हैव नॉट बीन रीडिंग न्यूज़ पेपर सिंस मॉर्निंग। वरी इनखे जेकॾहिं असां इंट्रागेटिव में चेंज करूं त असां जेको आहे हैव एंड हैज़ जेको आहे पहिरियां कढी ईंदासीं। इन जुमिले में हैव इस्तेमालु थियो आहे, असां हैव खे ॿाहिरि कढी आया आहियूं। हैव आई बीन रीडिंग न्यूज़ पेपर सिंस मॉर्निंग। छा मां सुबुह खां वठी अख़बार पढ़ी रहियो आहियां। हैव वरी ॿाहिरि हूंदो, उनखां पोइ सब्जेक्ट खां पोइ असां नॉट रखंदासीं। हैव आई नॉट बीन रीडिंग न्यूज़ पेपर सिंस मॉर्निंग। हाणे ॾिसो इन जुमिले खे असां काइंड्स ऑफ सेंटेंसिस में भी चेंज कयो आहे। असर्टिव में, नेगेटिव में, इंट्रागेटिव एंड नेगेटिव ॿिन्ही में असां चेंज कयो आहे। इन में असां जेको आहे सेंटेंस खे चेंज करण जे तरीक़े खे भी सिखी चुका आहियूं। उनखां पोइ आहे असांजो ॿियो नंबर जुमिलो
हू 5 मिंटनि खां वठी गानो ॻाए रहियो आहे। हू 5 मिंटनि खां वठी गानो ॻाए रहियो आहे। हू गानो ॻाए रहियो आहे असांजो सिंपली प्रेज़ेंट कंटिन्यूस आहे, लेकिन 5 मिंटनि जो ज़िक्र थियल आहे त यानी प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूस टेंस जो असांजो जुमिलो आहे। ही हैज़ बीन सिंगिंग अ सॉन्ग फॉर 5 मिनट्स। हू 5 मिंटनि खां वठी गानो ॻाए रहियो आहे। जेकॾहिं असां इन खे नेगेटिव में चेंज करूं त असांजो जुमिलो थींदो ही हैज़ नॉट बीन सिंगिंग अ सॉन्ग फॉर 5 मिनट्स। उन खां पोइ वरी असां जेकॾहिं इन खे इंट्रागेटिव यानी सवालिया में चेंज करूं त असांजो जुमिलो थींदो छा हू 5 मिंटनि खां गानो ॻाए रहियो आहे। हैज़ ही बीन सिंगिंग अ सॉन्ग फॉर 5 मिनट्स। आख़िर में सवालिया निशानी। उन खां पोइ आहे असांजो छा हू 5 मिंटनि खां वठी गानो न ॻाए रहियो आहे। सवालिया एंड नेगेटिव सेंटेंस। सवालिया नकारी ॿई जुमिला गॾु आहिनि, यानी हैज़ ही नॉट बीन सिंगिंग अ सॉन्ग फॉर 5 मिनट्स। हाणे हिकु ॻाल्हि नोट करे छॾियो, सवालिया जुमिले जे आख़िर में हमेशह इंट्रागेटिव सेंटेंस लाज़मी रखिबो आहे। जेकॾहिं असां इंट्रागेटिव सेंटेंस न रखंदासीं त असांजो जुमिलो ग़लति कंसीडर कयो वेंदो। इहो प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूस टेंस तमामु सिंपल आहे। प्रेज़ेंट कंटिन्यूस टेंस वांगुरु ई आहे, सिर्फ़ु इन में जेको आहे टाइम फ्रेज़ जो इज़ाफ़ो थियल आहे ऐं हेल्पिंग वर्ब्स चेंज आहिनि। बाक़ी सिंस ऐं फार जो जेको इस्तेमालु तव्हांखे ॿुधायो आहे, इन तरीक़े खे अमल कंदा वेंदा इंशाअल्लाह सिंस ऐं फार में बि ग़लती न हूंदी। ऐं वधीक जेको आहे सिंस ऐं फार जे लाइ मां हिकु अलॻि वीडियो ठाहे मोकिलींदुमि जेको मुकमल सिर्फ़ु सिंस ऐं फार जे इस्तेमाल जे लाइ हूंदो। थैंक यू वेरी मच फॉर वॉचिंग माई वीडियो।